सकाजम साईं तव्हां पहुता हिते असां तव्हांजे तवसुस सां हुक्मरान धुरियूं जेके इंसाफ़ जूं बिल्कुल भी क़ाइल न आहिनि तॾहिं बि अदालतनि ते असांखे पूरो यकीन आहे त असांखे इंसाफ़ मिलंदो। असां जेका जे पुलिस जी JID ठही आहे उनखे रद्द कयूं ऐं सुप्रीम कोर्ट खां मुतालबो था कयूं त मोरे वाक़े ते जुडिशियल इंक्वायरी विहारी वञे ऐं जुडिशली उन जी जांच कई वञे त केरु केतिरो ॾोही आहे। उन खां पोइ जेके मज़लूम मोरे जा शहीद थिया आहिनि निगारी ॿाहिरि उन्हनि जे रद सां इंसाफ़ कयो वञे ऐं जेके बि सिंधू दरिया ते लिक में या ज़ाहिरी कैनाल ठहनि था उहे बिल्कुलु असांखे कंहिं बि सूरत में मंज़ूर न आहिनि। उन खां अलावा जेके कारपोरेट फार्मिंग ते सिंधी ज़मीनुनि ते कब्ज़ो थो थिए उहे असां हिन प्लेटफॉर्म तां रद्द था कयूं। असांजो गोरख खपाए छॾियूं, असांजी काठे जी ज़मीनूं खपाए छॾियूं। दादू ज़िले मां 40,000 एकड़ कंहिंजे खाते में खपाई वई इहो असांखे ॿुधायो वञे। सिंध जा ॿेला कारपोरेट फार्मिंग जे नाले ते खपाया पिया था वञनि, बिल्कुलु सिंधी माण्हुनि खे मंज़ूर न आहे। असां हुक्मरान धुर खे इहो चिताव था ॾियूं त बराए महिरबानी सिंध जो माण्हू जेको आहे उहो पंहिंजे मुफ़ादनि सां कमिटमेंट आहे, सिंध सां कमिटेड आहे। सिंध जे ख़िलाफ़ जेके बि तव्हां फ़ैसिला कया आहिनि बिना देर उहे वापसि वठो। जे वापसि तव्हां नथा वठो त सिंध जो माण्हू शदीद एहतियात कंदो ऐं इहे तव्हांजी हुक्मरानी सदाईं लाइ नाहे रहणी। 5 ॾींहं 5 महीना 5 साल या 20 साल उन खां पोइ तव्हां बि घर बेड़ा थींदो। ॾिजो उन वक़्त खां जॾहिं हे ज़ुल्म तव्हां ते थिए उन करे बराए महिरबानी बिना देर जे अदालती जांच विहारे मोरे वाक़े जी जांच कई वञे ऐं सिंध जूं जेके बि इहो ज़मीनूं ॾिनियूं आहिनि उहे वापसि कयूं वञनि।